अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी। किताब आहे हुॾो थी हुॾीअं। लेखक सैयद असामुद्दीन राशिदी। किस्त 13। भेज भिनीअ जो मज़कूर ऐं कांगल जो किसो त विच में अची वियो। दरअसल त ॻाल्हि हुई ॿाराड़ीअ जे अदब परवर महफ़िलुनि ऐं मजलिसुनि जी। बहरहाल हासिल मतिलबु उहो आहे त ग़रीब दहकाननि खे पंहिंजी सादी सूदी ज़िंदगीअ खे बरक़रार रखण लाइ ॾाढी जिदोजहद करणी पवंदी हुई, जंहिं बाद खेनि आराम, आसाइश, तफ़री ऐं कंहिं शुगल जी सख़्तु ज़रूरत महसूसु थींदी हुई। आख़िर त हू बि इंसान हुआ, अगरचे मिसकीन ऐं ग़रीब हुआ। महल माड़ियूं कोन हुयनि, लेकिन कखा हुआ झूपा ऐं कंडा आहिनि पहिरियुनि जी पनाह में कंदियुनि ॾिनल वथाण त हुयनि। उन्हनि में बि त आख़िर ज़िंदगियूं हुयूं ऐं के उभरंदड़ जवानियूं रहियूं थिए, जेतोणीकि नाज़ ऐं नख़रे में पलियल न, तॾहिं बि ख़ुदा जूं त ॾिनल हुयूं। साहु जहिड़ो अमीर खे आहे, अहिड़ो ई ग़रीब खे बि त आहे। दहकाननि वटि रेस्टोरेंट ऐं कैफ़े कोन हुआ, काफ़ी हाउस ऐं क्लब, टेनिस कोर्ट ऐं स्टेडियम कोन हुआ जिते वञी दिलि विंदराइनि, थक ऐं मांदगियूं लाहिनि, रूह ॿीए विझनि, ग़मनि ऐं अंधूहनि खे पलक पाछे लाइ परे कनि। वटनि छड़ो वणनि जूं थधियूं छांवां हुयूं, फ़क़ति रातिनि जूं चांड्रोकियूं हुयूं ऐं संदन कब्ज़े में महज़ पंहिंजे ओताकुनि जा वॾा अङण ऐं ॻोठ जा कुशादा मैदान हुआ। तंहिं करे हिननि पंहिंजी उन नंढड़ी ऐं महदूद दुनिया में ई पंहिंजी विंदर ऐं रूह जे परचाव लाइ कई तरीक़ा ईजाद कया हुआ। मसलन जोधा जवान उन्हनि अङणनि में या कुशादनि मैदाननि में अची पहुचंदा। सॼो शहर मिड़ी अची बीहंदो, बदन तां पैराहनि परे करे संदरा चेल सां कशे, सुथण जा वर खुंजे हिक ॿिए सां जुंबी वेंदा। घरेतियूं मायूं वेठल विया ऐं नयूं नवेलियूं वञूं घरनि जे कंधनि खे ओट कयूं लिहाका पाईंदियूं। माइट मैदान मारियो त ॿ कंदियूं ऐं टहकड़ा पयूं ॾींदियूं। संदन मासूम चेहरा ईअं खिली पवंदा ॼण गुलाब जा गुल हाणे टिड़िया आहिनि। जेको अज़ीज़ ख़वेश मैदान में मारिजी पियो त वीचारनि जा मुंहं ई लही वेंदा। अहिड़ीअ तरह नूरानी पेशानियुनि ते पघर जा कतरा नमूदार थींदनि ॼण गुलनि जे नवनि गोशनि मथां माक जा मोती पिया झरकनि। ॿार ऐं नंढड़ा जवानड़ा जुदा जुदा, के पिया वंझ वटी कंदा, के इटी ॾकर, अख बूट ऐं गोरियुनि रांदि पिया कंदा। कन जे हथनि में कोॾियूं हूंदियूं त के वरी पिया चिदा चुटींदा, के पिया कोॾी कंदा ऐं के वरी वॾनि जूं मल्हां ॾिसी पाण बि पिया हिक ॿिए खे ॿख विझंदा, जाठा हणंदा ऐं अंदिरुनि हणण जा पिया वझ वठंदा। हाय वीचारा मासूम, हाल में मशगूल, आईंदे खां बेख़बर, खेनि ख़बर बि कहिड़ी त मुस्तक़बिल जूं वाॻूं संदन हथनि में रहंदियूं बि या न। उहे संदन शुगल ॿिनि पैरनि खां वठी सांझीअ ताईं जा आहिनि। सुबुह जो जे कमुकार न हूंदो, घर में ॾांदनि लाइ गाह बि हूंदो, खाइण लाइ मानीअ अटो ऐं लस्सीअ वटो बि हूंदो, त पोइ ओनू छो ऐं ॻणती छाजी। नेरनि ते मखियल मानी मखण फुटीअ सां खाई मथां ॾुधनि जा वटा चाढ़े, को अची लोहर जे दुखण बमाना दुकान, लोहर जे दुखण ते वेहंदो, को वञी कुंभार की आईअ जी भर वठंदो ऐं को वरी ॾखण जी वञी भीड़ो थींदो। उन्हनि टिनी मरकज़नि ते वज़म लाइ चिलिम हूंदी, पाणीअ जो मटु ठिकर जी कुपीअ या आबखोरीअ समेत रखियो हूंदो। हेठि तॾो बि पियल हूंदो ऐं काठ जूं नंढियूं संदुलियूं, खटोलियूं, मंजियूं ऐं पलाल जा पीड़ा बि पिया हूंदा। हर को सलाम वालेकी करे अहिड़ी हुजत ऐं पंहिंजाईअ सां कांभ कढी अची वेहंदो ॼण पंहिंजे वथाण में वञी वेठो। वज़म बि पियो हलंदो ऐं ज़माने जूं ॻाल्हियूं, ॾांदनि जी गोहि जा किसा, मुड़ुसनि जी मर्दानगीअ जा दास्तान, माल रिज़्क ऐं पोख पला, ख्वाह गाह पठे या बटनि बड़नि जा गुफ़्ता बि पिया हलंदा। विच में मुनासिब मौक़नि ते ॾोहीड़ा बि पिया ईंदा ऐं काफ़ियुनि जा थल बि पिया हिक ॿिए खे ॿुधाई पिया। को वाटाड़ू या मुसाफ़िर मिड़ो लड़ी आयो त जी आए भली आए पइजी वेंदी। हर को पियो खीकारींदो ऐं संदसि आजियां कंदो। चङीअ जाइ ते विहारींदसि, पाणी पियारींदसि ऐं हुको सेरे अॻियां रखंदसि। पोइ कंदसि जी अदा, याने पुछंदसि हाल अहिवाल। जे वेलो भञणु घुरंदो त को न को पंहिंजे घर वठी वञी ओताकी कंदुसि, हथ धुआरींदुसि ऐं जाई जवारी जेका हूंदी सा हाणे अॻियां रखंदुसि। जे तकिड़ो हूंदो ऐं वेलो वञी अॻिते कंदो त झट खनि साह पटे थकु भञी सभ खे सलाम वालेकी करे पोइ पोहिड़ो कुल्हे ते रखी
रस्तो ॾेई राही थींदो। शाल संदन वेड़ा वधनि, संदन ओताकूं आबाद हुजनि, संदन वस्तियूं वसनि ऐं शल मंझान केच थियनि। अॼु बि वटनि उहे ई साॻिया दस्तूर ऐं मज़कूर हूंदा, पर कराची में रहंदे साल थी विया। उहे महफ़िलूं ऐं मजलिसूं ॾिठे वरिया विहाणा। सच पुछो त उन्हनि इंसाननि खे ॾिसण लाइ अॼु अखियूं पियूं सिकनि, दिलि पई उधमा खाए। ख़ैरु साईं, उहे महफ़िलूं ऐं शुगल त हा सुबुह ऐं शाम जा, लेकिन रातियूं उन खां बि और गुज़ारींदा हुआ। सारियुनि जा रोंबा कढी वांदा थींदा, सावण मोट खाईंदो, चालीहो बि टुटंदो, ॿेड़ियूं ॿूर फुलारींदियूं ऐं उन्हनि ते माखीअ जे मखियुनि जा भुणे काट थींदा। उहो ई वक़्तु हूंदो जॾहिं कहिड़ बि रंगारंगी गुल कढी पुसियूं कंदो ऐं ॾेला ॾींदो। ॻोठ जी सरिया में फिका वार वार रेशम जहिड़ा गुल पिणु निकिरंदा ऐं सॼा सिर झिॼी पवंदा। रातियूं ठरी पवंदियूं ऐं मथां पवंदी माक। उन्हनि खे चइबो हो त हाणे मिठी मुंद अची वई। सोमायाणी थींदी ॾखिण जी हीर, सरिया जे गुलनि जा वास झोलीअ मंझि झलियो अची हेॾां ओताकनि जे अङणनि मथां घोरा घोरींदी ऐं होॾां हर को मानी खाई खीरनि जा थधा वटा पी अची ओताकनि में पहुचंदो। अहिड़ीअ तरह झट खन में महफ़िल मची वेंदी ऐं थधिकार ते हर कंहिंजा रूह उथी खड़ा थींदा। जेको रागी आयल हूंदो त वाह, वरन पंहिंजा पाण में पिया ॻाल्हियूं कंदा, हिक ॿिए खे पिया टोटका ऐं टोणा ॾींदा, ॾोहीड़ा चवंदा ऐं काफ़ियूं पिया झुंगारींदा ऐं अहिड़ीअ रीति पंहिंजी राति गुज़ारे सुबुह जो वरी नौबना ऐं नवां सवां थी कमकार खे लॻंदा। कांह ऐं सर निसरियो त उतर बि वाईंदो, हाणे मिठियूं मुंदां वयूं ऐं सरह बि ख़तमु थी। गोया सियारे अची मुंहुं कढियो, लाबारा लथा ऐं देरनि में फेड़ा ॿधी गाह ते जोट कंदा। पंहिंजो ॾींहुं ईअं गुज़ारे राति जो ओखा पोखा लाहे हर को खाई पी अची ओताक भीड़ो थींदो। विच में मच ॿरंदो, चौधारी कर खयूं ऐं कांभा कढियूं, मुड़ुस ईअं वेठा हूंदा ॼण बबर शींहं वेठा आहिनि। अखियुनि मां पिया उल्हा निकिरंदनि। उन्हनि अखियुनि खे ॾिसी त ॿराड़ीअ जे मायुनि सहरो ठाहियो त अखियूं अदल जूं बरनि मशाला। ओगानी जोड़ बनायो। कांभ कढणु चइबो आहे हेठि वेही ॿई गोॾा मथे करे चेल ऐं ॼंघुनि जे चौधारी चादर वेढ़े वेहण खे। मशाल जी सिंधी सूरत मशाला। उन वक़्तु थींदा ॾोर जा बैत शुरू या ॾींदा हिक ॿिए खे गुझारतूं। अचे अचे पई पवंदी, सॼी कचहरी चकर में हूंदी, हर को पियो भञण जी कंदो। काठ जी, झंग जी, घर जी, कंधीअ जी, कांह जी, उहे पिया पहा ॾींदा। गुझारत ॾींदड़ वर वर कयूं पियो चवंदो, हल अदा हल, का आहे भाऊ का आहे। जे काथे कंहिंजो पाहो लॻी वियो त वाको करे चवंदो, इजा आई इजा आई, वई यार वई, वईड़े दोस्त वई। याने गुझारत भॼी पई, सॼी कचहरीअ में टहकड़ो पइजी वेंदो ऐं वाह जा लॻी मियां वाह जा लॻी पइजी वेंदी। पोइ कंदो गुझारत ॾींदड़ गुझारत जी तशरीह, मतिलबु त अहिड़ो रंग रचे वेंदो जो कचहरी खुटण खे ई न ईंदी। कंहिं जवानड़े खे निंड जी ओझारकी आई त उते ई बाहि जी वट में करूंडड़ो थी पोतड़ो मथां पाए पासीरो थी पवंदो। ओझारकीअ मां अखि खोलंदसि त उतां ई पियो कंदो, वाह यार वाह। कॾहिं को ॻाल्हि हथ अची वेंदो त महीना टिकाए छॾींदसि। सभई पिया ख़िदमतूं कंदसि जीअं कक थी वञण जी वाई न करे। ॻाल्हि खणंदो त बैत बि ॾींदो वेंदो ऐं उन्हनि जे माना ऐं मतिलब बि हथनि जी चालनि सां, अखियुनि ऐं मुंहं जे इशारनि सां, सुहिणनि ऐं सलूणनि लफ़्ज़नि में पहाकनि टोटकनि ऐं मिसालनि सां इबारत खे सींगारींदो संवारींदो, ॻाल्हि जी तस्वीर चिटींदो वेंदो, अॻिते हलाईंदो। जे वरी को अहिड़ो ॻाल्हियर हथ अची वियुनि जंहिंखे अमीर हमज़े जो दास्तान बरज़ुबान हूंदो त बसि वाह जो मज़ो थी वियो, ॼण त संदन लाइ ईदा अची वियूं। ओड़ो पाड़ो अची गॾु थींदो। ॻाल्हि शुरू करण खां अॻु अमीर अलैहिस्सलाम जी नियत ताहिरीअ जी देॻ लाहींदा। एॾे अदब ऐं इनमाक ख़ौज़ ऐं ख़्याल सां ॻाल्हि खे ॿुधंदा ॼण मज़हबी वाइद या शरई मसइला था ॿुधनि। जेसीं ॻाल्हि वञी पूरी थिए
तेसीं महीननि पांदर रातियूं अखियुनि में काटे छॾींदा। जॾहिं दास्तान पूरो थियो त वरी हिकु वॾी ख़ैरात कंदा, जंहिं ते पाड़े पंबे खे बि सॾु ॾेई खाराईंदा। उन ई मौक़े ते ॻाल्हि खे आननि जूं गुणियूं लुंगियूं पोतियूं बि ॾींदा। जे ॻोठ जो वॾेरो को सुरीलो मुड़ुसु हूंदो त उहो बि खेसि पहिराणी पाराए पंहिंजे ॻोठ मां वधाईंदो। उन ई दास्तान खां सवाइ जान आलम, अंजुमन आरा जो किसो, अलिफ लैला जी ॻाल्हि, हातिम ताईअ जो दास्तान ऐं रुस्तम सोहराब जो बयानु पिणु संदन मजलिस में ॾाढो मक़बूल हो। उन्हनि धारियुनि किसनि खां अलावा वटनि पंहिंजनि कहाणियुनि ऐं दास्ताननि जो पिणु घणो ई ज़ख़ीरो हो। मसलन मोरड़े ऐं मांगर जी ॻाल्हि, उमर मारूअ जो किसो, सुहिणी मेयार जी कहाणी, मूमल मेंदरो, ससुई पुनू, नूरी ऐं ॼाम तमाची, मंगतो ऐं राय ॾियाच, अबड़े ऐं दोदे जो दास्तान, चनेसर ऐं दोदो, चनेसर ऐं लीला, दोदे ऐं अलादीअ यानी अलाउद्दीन खिलजी जो किसो। अलगरज़ कहिड़नि किसनि जा नाला वठिजनि। सवें किसा ऐं कहाणियूं आहिनि। क़ौमी जंगियुनि जा बयान, क़ौमुनि जा नसब नामा, कबीलनि जी बहादुरियुनि जूं कहाणियूं, बहादुर सिंधियुनि जी जवान मर्दीअ जा दास्तान मथियनि किसनि खां सवाइ हुआ, जेके ख़ासि ख़्याल ऐं वॾी गौर सां ॿुधा वेंदा हुआ, छाकाणि त उन्हनि बयाननि ते ई संदन पंहिंजी तारीख़ जो इनसार हो। उन्हनि सभिनी किसनि मां केतिरनि खे सिंधी शाइरनि ॾोहीड़नि में बि आंदो आहे ऐं के नसर में ई खया वेंदा हुआ, लेकिन बैतनि जी चाट किसा गो विच विच में ॾींदा वेंदा हुआ, जीअं ॿुधंदड़ थकिजी न पवनि। काफ़ियुनि कलामनि, गुजारतनि, ॾोहीड़नि, ॾोर जे बैतनि, आखाणनि, दास्ताननि, किसनि, ॻाल्हियुनि, टोटकनि ऐं टोणनि खां सवाइ सिंधी अदब जे मज़ाकिया ज़ख़ीरे बि उन्हनि ई मजलिसुनि ऐं महफ़िलुनि में जनम लधो ऐं परवरिश पाती। जॾहिं संदन तबियतूं खिल चर्चे ऐं भोग ठका ॾे माइल थींदियूं हुयूं, तॾहिं पीराणी भंभरे जा लतीफ़ा, मुला लुटर जा चर्चा ऐं वताए फ़क़ीर जा चहचिटा हिक ॿिए खे ॿुधाए पंहिंजे तबियतुनि तां उहे सभई कसायूं ऐं ज़रदायूं, ओटार ऐं गुबार लाहे छॾींदा हुआ, जेके ज़िंदगीअ जे कशाकश में ॾींहं जो संदन दिलियुनि ऐं दिमाग़नि ते चढ़ंदा हुआ। हिते जन बि किसनि ऐं दास्ताननि जो ज़िक्र कयो वियो आहे, उहे सभई सखर वारे मास्तर हरी सिंह ऐं शिकारपुर वारे मास्तर पोकरदास छपाया हुआ। मतिलबु मुला लुटर जा चर्चा, वताए फ़क़ीर जा चहचिटा, पीराणे भंभरे जा लतीफ़ा।